Assalamu alaikum dear students, this is Fayaz Ahmad, your English teacher. Down for the session जेको सिलसिलो हले पियो उन में अचो त ही न्यूज़ पढ़ूं। वेव डेट माना माफ़ करण या छॾे ॾियण, डेट माना कर्ज, कोई कर्ज छॾे ॾियण। दी फुल इफेक्ट ऑफ द कोरोना वायरस पेंडेमिक, जेको कोरोना वायरस जो मुकम्मल असर आहे, will only be realized इनके तॾहिं महसूस कंदासीं a few months after the epidemic has passed, जॾहिं कुछ महीननि खां पोइ ही वबा वञी वियो हूंदो and life starts returning to normal, ऐं जॾहिं ज़िंदगी नॉर्मल थियण शुरू थींदी। डियर स्टूडेंट्स, हिन पहिरां जो मीनिंग सरसरी मीनिंग तव्हांखे ॿुधायां त ज़िंदगी जॾहिं नॉर्मल थियण शुरू थींदी ऐं जॾहिं ही वबा खे वेंदे कुछ महीना थी विया हूंदा, पोइ असीं हिन वबा कोरोना वबा जे मुकम्मल असर खे महसूस करे सघंदासीं। वन थिंग इज़ सर्टेन, हिकु शइ पक आहे हिन सूरतयाल में। ही चए थो त हिकु शइ पक आहे, दी वर्ल्ड्स पुअरेस्ट कंट्रीज़ विल बियर द बरंट ऑफ दिस ट्रेजेडी, दुनिया जे जेके क़रीब तरीन मुल्क आहिनि उहे हिन हादसे जे असर हेठि हूंदा या उहे वधीक ज़्यादा हिन हादसे जो हिन हादसे मां मुतासिर थींदा। दी G20 लीडर्स हैव मेट टू वर्क आउट ए ग्लोबल रिस्पॉन्स टू द क्राइसिस। G20 जेको ऑर्गेनाइजेशन आहे उन जा अॻुवान मिलिया आहिनि त हिन क्राइसिस खे हिकु गॾिजी मिली करे ग्लोबल रिस्पॉन्स माना सभई दुनिया जा मुल्क मिली करे हिकु जवाबु ॾियनि। एक्सपर्ट्स हैव आस्क्ड देम, जेके माहिरनि उन्हनि चयो आहे टू ऑफर डेट रिलीफ टू द पुअरेस्ट कंट्रीज़, त जेके क़रीब तरीन मुल्क आहिनि उन्हनि खे कर्ज़ मां छुटकारो ॾियो एंड रिलीज़ फंड्स, ऐं उन्हनि जे लाइ इमदाद जो ऐलान कयो to pay for the measures needed to save lives, त जीअं उपाउ लाइ पैसा ॾियनि उन्हनि उपाउ लाइ उन्हनि उपाउ जे लाइ जंहिंसां ज़िंदगी बची सघिजे उन्हनि जे लाइ ख़र्च कनि, अदा कनि पैसा। दी पुअर कंट्रीज़ owe billions to rich countries and institutions like IMF, ओए जेके ग़रीब तरीन मुल्क आहिनि उहे बिलियन जा कर्ज़ी आहिनि अमीर मुल्कनि जा ऐं इदारनि जा, IMF जहिड़नि इदारनि जा। जेके ग़रीब तरीन मुल्क आहिनि उहे कर्ज़दार आहिनि अमीर मुल्कनि जा ऐं IMF जहिड़नि इदारनि जा। राइट नाउ हाणे इट मेक्स सेंस फॉर द रिच नेशंस, जेके अमीर क़ौमूं आहिनि उन्हनि जे लाइ इहा ॻाल्हि ठहे बि थी टू इंजेक्ट देयर कैश, उहे पंहिंजा कैश विझनि इनटू द पुअर कंट्रीज़ हेल्थ केयर सिस्टम्स, जेके क़रीब तरीन मुल्क आहिनि उन्हनि जे सिहत जे निज़ाम में पैसा विझनि या ख़र्च कनि या कैश ख़र्च कनि टू हेल्प देम स्टॉप द वायरस, त जीअं उन्हनि खे मदद कनि वायरस खे रोकिन फ्राम स्प्रेडिंग, फैलजण खां। अचो त हिन पहिरां जो वरी मीनिंग पढ़ूं। इट मेक्स सेंस फॉर द रिच नेशंस टू इंजेक्ट देयर कैश इनटू द पुअर कंट्रीज़ हेल्थ केयर सिस्टम्स। हाणे इहो माना अमीर जेके मुल्क क़ौम आहिनि उन्हनि जे लाइ इहा ॻाल्हि ठहे थी त उहे पंहिंजो पैसो ख़र्च कनि ग़रीब मुल्क जे सिहत जे निज़ाम में, त जीअं वायरस खे फैलजण खां बचाइजे। पाकिस्तान एंड एथोपिया हैव ऑलरेडी कॉल्ड फॉर डेट रिलीफ। पाकिस्तान ऐं एथोपिया उन्हनि अॻे ई अर्ज़ु कयो आहे त असांखे कर्ज़ खां छुटकारो ॾियो। इट इज़ नाउ फॉर द लीडर्स ऑफ G20 कंट्रीज़ एंड द वर्ल्ड। हाणे इहो वारो आहे G20 जेके मुल्क आहिनि ऐं जेके वर्ल्ड बैंक टू स्टेप फॉरवर्ड, उहे अॻियां अचनि एंड ओपन देयर कोफर्स, ऐं उहे पंहिंजा तिजोरी खोले छॾनि टू डिफीट दी कोरोना वायरस पेंडेमिक, कोरोना वबा खे शिकस्त ॾियण जे लाइ। माय डियर स्टूडेंट्स, दिस वॉज द न्यूज़। ही ख़बर हुयो जेको असीं पढ़ी चुका आहियूं। आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।
अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। ही जेको असीं न्यूज़ पढ़ी आयासीं, अचो त हुनजे वोकेब खे पढ़ूं। वोकेब आहे वेव, लफ़्ज़ आहे वर्ड वर्ब आहे वेव। वेव वर्ब आहे, इंग्लिश में मीनिंग अथसि एबंडन, माना छॾे ॾियणु, का शइ राइट वग़ैरह या ॿियो कुझु छॾे ॾियणु। एपीडेमिक, एपीडेमिक ग्रामर में एडजेक्टिव आहे, इंग्लिश में मीनिंग अथसि कंटेजियस, माना विचड़ंदड़ मर्ज़, विचड़ंदड़ मर्ज़। बियर द बरंट ऑफ समथिंग, बियर द बरंट ऑफ समथिंग हिकु इडियम आहे, इन जो मतिलबु आहे असर हेठि रहणु। असर हेठि हुअणु, असर हेठि हुअणु। वर्कआउट, वर्कआउट वर्ब आहे, वर्कआउट मीन्स एंसर, जवाब ॾियणु, सॉल्व हल करणु, हिन जी जेका आहे मीनिंग आहे। डेट, डेट नाउन आहे, डेट माना लाइबिलिटी, कर्ज़। रिलीफ, रिलीफ नाउन आहे, रिलीफ माना ईज़, छुटकारो। रिलीज़, रिलीज़ वर्ब आहे, रिलीज़ गिव आउट, अनाउंस ॾियणु या ऐलान करणु। मयर, मयर माना स्टेप, सिंधी में थींदो उपाउ। ओए, ओए माना वर्ब आहे, ओए वर्ब आहे मीन्स टू बी इन डेट, कर्ज़दार हुजणु। ओए माना टू बी इन डेट, कर्ज़दार हुजणु। डियर स्टूडेंट्स, ही वोकेबलरी आहे ऐं आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो।